और ॿारनि जी ॻाल्हि हले पई त ॿारनि खे समर कैंप तव्हां ज़रूरु मोकिलियो। ऐं समर कैंप्स हाणे लॻंदियूं, ईद खां फौरन पोइ समर कैंप्स शुरू थी वेंदियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ सेखारींदा आहिनि। चलो ठीकु आहे, अगरि समर कैंप्स में असांजा पेरेंट्स नथा एडमिशन वठी ॾियनि, ॾिसो कंहिं वटि फैसिलिटी न हूंदी आहे, पैसनि जो बि आहे, असां वटि मामिलो मसलो इहो बि ॾिसणो आहे। पर अगरि असीं समर कैंप में ॿारनि खे नथा दाख़िला वठी ॾियूं त का अहिड़ी एक्टिविटी ॿारनि खे ॾियो, 2-2.5 महीना जेके छुटियूं आहिनि, त ॿार कुझु सिखी सघे, क्रिएटिविटी सिखी सघे। को ॿार का साइकिल हलाइणु सिखे, का गाॾी हलाइणु ॿार खे सेखारियो, मोटरसाइकिल हलाइणु सेखारियो। इन खां अलावा पेंटिंग तव्हां ॿार खे पंहिंजे घर वेठे सेखारे सघो था। थोरा तव्हां सामान उन्हनि खे वठी ॾियो। अगरि आउटिंग ते वञो था त केॾांहुं वेंदव? मसलो इहो आहे त आउटिंग ते वञूं त छा सिर्फ़ु नानी जो घर आहे? अॼुकल्ह जा ॿार कुझु नओं सिखणु चाहिनि था, कुझु नओं सम्झणु चाहिनि था। सो नानी जो घर बि बेस्ट आहे, पर उन खां अलावा असांजी सिंध में ख़ूब सारियूं जायूं आहिनि जिते तव्हां पंहिंजे ॿारनि खे वठी त वेंदा, पर उन्हनि जी हिस्ट्री ॿुधाए करे उन्हनि खे ॿुधाईंदा त असांजी सिंध केॾी वसी आहे, तारीख़ी आहे, तारीख़ रखंदड़ आहे, केतिरा बादशाह आया, केतिरा वज़ीर थी गुज़रिया, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं तारीख़ूं हिस्ट्रियूं असांजी सिंध में मौजूदु आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। सभिनी खां पहिरियों अमल त इहो आहे जेको छुटियुनि में असांखे नज़र ईंदो आहे, उनजी एडवर्टाइज़िंग शुरू थी वेंदी आहे त समर कैंप, एडमिशन ओपन ऐं हे हो। वरी हिकिड़ी शइ इहा बि ॾिठी वई आहे त थोरो महांगाई जे हिसाब सां समर कैंप इलाही ज़्यादा हाईली पेड बि हूंदो आहे। वरी कुझु नॉर्मल इलाही ज़्यादा ठाहे छॾियो अथऊं त हिकिड़ो कारोबार आहे असांजो। बिल्कुलु ईअं ई आहे। इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जेके बि प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि सां असां ज़ाती तौर ते बि रिक्वेस्ट कंदासीं, ठीकु आहे जेकॾहिं तव्हांखे ॿिनि महीननि में का नई शइ एज़ अ क्रिएटिविटी आणणी आहे त एटलीस्ट पैसनि जो मार्जिन एतिरो हुजे त हर मिडिल क्लास तबिको बि उनखे बाक़ाइदा फैसिलिटेट थी सघे ऐं उहो अफोर्ड करे सघे। हाणे हर कोई चाहींदो आहे जॾहिं इहा एडवर्टाइज़िंग असांजी घिटियुनि में घरनि में नज़र ईंदी आहे बाक़ाइदा, त माण्हू सोचींदो आहे त बाक़ाइदा असां पंहिंजनि ॿारनि खे न समर कैंप्स में मोकिलियूं, लेकिन जॾहिं उहे विज़िट करणु वेंदा आहिनि त एतिरी मंथली स्कूल जी फीस न हूंदी आहे जेतिरी उन समर कैंप जी ड्यूरेशन 15 ॾींहंनि जी या महीने जी फीस हूंदी आहे।